बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। सूबा तकलीफ़ में आहिनि। वफ़ाक़ आइन सां मज़ाक़ पियो करे। कणक जे मामले ते अजीबो ग़रीब सूरत-हाल पैदा कई वई आहे। वफ़ाक़ सूबनि खे पंहिंजा जाइज़ हक़ ॾिए त जीअं सूबनि में तरक़ियाती रिथाऊं मुकमल करे सघजनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सां न्याणी जी वफ़ात ते ताज़ियत करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इन खां अॻु हुन रानीपुर में MNA सैयद फज़ल अली शाह जीलानी ऐं MPA सैयद प्यार अली शाह सां संदसि अमड़ जे वफ़ात ते ताज़ियत कई। जॾहिं त सैयद मुराद अली शाह ठरी मीरवा पहुची MPA साजिद अली बांभण पारां ॾिनल आजियाणे में शिरकत कई। जैकबाबाद में पीरसन माज़ूर माउ जो पुट ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज। राइफल नाको वासिन टंगुनि खां माज़ूर आयशा बिरोही पंहिंजे पुट रियाज़ अहमद अबड़ो ख़िलाफ़ प्रेस क्लब में सहाफ़िन आॾो दाहींदे चयो आहे त पीउ जी मिल्कियत खां हिसो मिलण बाद पुट जान जो वेरी बणिजी वियो आहे ऐं मूंखे मारण जूं धमकियूं ॾिए थो। SSP जैकबाबाद ऐं DIG लाड़काणो खे अपील आहे त मूं पोढ़ी जी दांह वरलाई वञे। जैकबाबाद में अणसुञातल चोर जतपाड़े मां लियाकत खोसो जी मोटरसाइकिल चोरी करे फरार। सिविल लाइन थाणे जी हद जतपाड़े मां अणसुञातल चोर अॻूणे वार्ड मेंबर लियाकत अली खोसो जे घर ॿाहिरां बीठल 2019 मॉडल CD मोटरसाइकिल चोराए फरार थी विया। तोतापुर वेझो पुराणे तकरार तां नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ फज़ल उमरानी में हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान मीर हसन उमरानी खे क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। पुलिस मूजिब खेसि पुराणे तकरार तां उमरानी बिरादरी जे हथियारबंदनि क़तल कयो आहे। जनमा हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नज़रवा वेझो शबीराबाद में कार ऐं इल्ज़ाम हेठि नौजवान छोकिरी क़तल। शबीराबाद थाणे जी हद ॻोठ शेरखान घुंजो में जवाबदार अली गौहर पंहिंजी नौजवान कुंवारी सौट 18 वरें जी जीजल घुंजो खे नौजवान मोहम्मद ईसा निंदवानी सां कारी करार रही बंदूक जा फायर हणी क़तल करे छॾियो ऐं फरार थी वियो। इत्तला ते पुलिस मक़तूला जो लाश कंदकोट इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं ना ई का गिरफ़्तारी अमल में आई आहे। दरिया खान मरी वेझो तेज़ रफ़्तार वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। ओठो घेड़ स्टॉप वटि तेज़ रफ़्तार वैन मोटरसाइकिल खे टक्कर हणण बाद वण सां टकराइजी वई। नतीजे में वैन ड्राइवर ऐं मोटरसाइकिल सवार ॻोठ गुलखान मरी वासी महराब मरी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू फौत थी वियो। कोटकी वेझो ट्रैक्टर वाह में किरी पियो, ड्राइवर फौत। जाड़ी वाह भरिसां सीपेक मोटरवे ते छंटकार कंदड़ ट्रैक्टर जाड़ी वाह में किरी पियो। नतीजे में 38 वरनि जो ट्रैक्टर ड्राइवर अब्दुल शकूर लखण फौत थी वियो। आदिलपुर भरिसां मिर्गी जो मरीज़ वाह में किरी फौत। नमाज़ पढ़ण लाइ वियल 50 वरनि जो पोरित हसबैन ख़ान पठान दौरो पवण सबबि वाह में किरी पियो। इत्तला ते ॻोठाणा गॾु थी विया ऐं मक़ामी टोबनि वाह में घिड़ी संदसि लाश कढी वरितो। फौती जो ताल्लुक़ बलूचिस्तान जे इलाइक़े मूसा खैल सां ॿुधायो पियो वञे। कंदकोट जे ईदगाह पाड़े मां पीरसन जो लाश हथ। ए सेक्शन थाणे जी हद ईदगाह पाड़े में 60 वरनि जे पीरसन शाह मोहम्मद बंगवार जो लाश हथ अचण ते इलाइक़े वासियुनि पुलिस खे इत्तला कई, जंहिं बाद पुलिस पहुची लाश सिविल इस्पताल आंदो। ज़रियनि मूजिब पीरसन खे पुराणे तकरार तां क़तल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां कारण ज़ाहिर न कयो वियो आहे। ठुल में ऑपरेशन मुतासिरनि जी सहायता लाइ नौजवान कमेटी पारां चंदा मुहिम शुरू। नौजवान कमेटी ठुल पारां ज़िले इंतज़ामिया तरफ़ां कयल ऑपरेशन में बेघर थियल माण्हुनि जी मदद लाइ गुज़िरियल 7 ॾींहनि खां कैंप लॻाइण बाद शहर में चंदा मुहिम शुरू करे छॾी आहे ऐं शहरियुनि नौजवान कमेटी जे हामिद मीर गोलो, महताब कासिम, इनामुल्ला बुल्लो, नादिर हुसैन, अनीसुर रहमान, सलमान अहमद ऐं ॿियनि नौजवाननि जे अहिड़े क़दम जी वाखाण कंदे चंदा मुहिम में हिसो वरितो। सुल्तानकोट भरिसां JUI अॻवान ऐं माइटनि खां फुर थियण ख़िलाफ़ एहतजाज। मियां साहिब खानपुर लिंक रोड वटां JUI अॻवान मौलवी उबैदुल्ला झुल्लण ऐं संदसि माइटनि खे अणसुञातल हथियारबंदनि पारां यरग़माल बणाए फुर करण वारे वाक़िए ख़िलाफ़ JUI पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त इलाइक़े में वधंदड़ बदअमनी खे बुंजो ॾेई फुर थियल सामान वापसि करायो वञे। भिरिया में समाजी तंज़ीमुनि पारां ॿारनि सां थींदड़ जिन्सी ॾाढाइनि वारे वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाज। समाजी तंज़ीमनि यूनिटी एंड पीस फोरम पाकिस्तान, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स आबज़ोर ऐं शहरी एक्शन कमेटी पारां मोहम्मद कासिम जोणेजो, अली हैदर अब्बासी, निसार लहरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त कराची जी बुशरा राजभर ऐं दादू जी मासूम नींगरी सां थियल ज़ुल्म जी जेॾी मज़म्मत कजे उहा घटि आहे। रियासत अहिड़े ज़हनी मरीज़नि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ाऊं ॾेई मुआशिरे खे पाक बणाए। सोबतपुर में नून लीग पारां महांगाई बेरोज़गारी ऐं सिंध जे आबपाशी खाते ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। मुस्लिम लीग नून पारां नसीराबाद जे डिवीज़नल सदर मोहम्मद हुसैन गोलो ऐं ज़िलई सदर मोहम्मद इक़बाल अब्बासी जी अॻवानी में महांगाई बेरोज़गारी ऐं सिंध इरीगेशन ख़िलाफ़ रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिकु पासे ॻाटे टोड़ महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, ॿिए पासे सिंध इरीगेशन अमलो शाही केनाल ते अॾियल ग़रीब माण्हुनि जा अझा ड्राहे खेनि बेघर करे छॾियो आहे। ॾियाज़ी सरकार 50 लख घर ॾियण बजाइ लखे माण्हुनि खे बेघर करण वारे एजेंडा ते अमल पेरा आहे।
जाफराबाद जे ज़िले एजुकेशन ऑफिसर फैज़ुल्ला काकड़ साहब सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उस्तादनि जी हिकु तंज़ीम पारां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करियां थो। नॉन टीचिंग स्टाफ जी भर्तियुनि में का बि गैर क़ानूनी भर्ती नाहे कई। भर्तियुनि खे शफ़ाफ़ बणाइण लाइ 5 रुकनी कमेटी जोड़ी हुई, जंहिंमें डेप्यूटी कमिश्नर जाफराबाद चेयरमैन ऐं एजुकेशन खाते जा 2 मेंबर शामिल हुआ। भर्तियुनि में अक़लियत औरत ऐं माज़ूर कोटा ते पिणु अमल कयो वियो आहे। मिठियाणी में सूफ़ी बुज़ुर्ग सैयद अली गौहर शाह जो 31हों उर्स मुबारक मल्हायो वियो। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन अली शाह ऐं डेप्यूटी कमिश्नर नौशेरो फेरोज़ कैप्टन रिटायर्ड बिलाल शाहिद राहू दरगाह सैयद अली गौहर शाह ते पहुची गुलनि जी चादर चाढ़े फातह ख़्वानी कई। इन मौक़े ते दरगाह जो गादी नशीन सैयद सजाद अली शाह, एसी नौशेरो फेरोज़ अब्दुल गफ़ूर धामरा ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।